नाज़रीन ठटे वेझो केटी बंदर वेझो हिकु ॻोठ में सोट पंहिंजी सोट खे क़त्ल कयो आहे ऐं पंहिंजी ज़ाल ज़ख़्मी कई वई आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॿुधायूं पिया ठटे वेझो नौजवान पंहिंजे सोट खे क़त्ल कयो आहे ऐं ज़ाल ज़ख़्मी थी वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठटे मां केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब विरोही। जी महबूब, ॿुधाइजो केटी बंदर वेझो ॻोठ पीरव चालो में नौजवान पंहिंजे सोट खे क़त्ल कयो आहे, ज़ाल ज़ख़्मी आहे, इन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? कहिड़ी सबब पंहिंजे सोट खे नौजवान क़त्ल कयो आहे? जी छठे जे इंतहाई साहिली इलाइक़े केटी बंदर जे वेझो ॻोठ पीरा झाडू लॻ वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें हिकु जवाबदार अली नवाज़ गंगवाणी मल्ला उहो रस्ते ते बीठल हो ऐं संदसि भाउ सौट जेको गुलज़ार गंगवाणी मल्ला गाह करे मोटियो हो त उनते हुन छुरनि सां हमलो करे ॾिनो आहे। छुरनि जा वार करे हुनखे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। एसि ताईं जो हुनजी ससी दड़ खां धार थी वई आहे। हुनखे तॾहिं ते क़त्ल करण खां पोइ हुन पंहिंजे घर पहुची पंहिंजे घरवारी खे बि मारण जे इरादे सां हुन ते हमलो कयो आहे। छुरनि जा वार कया आहिनि, जंहिं करे उहा शदीद ज़ख़्मी थी पई आहे ऐं ॻोठाणनि जे घर वारनि हुन जवाबदार जेको आहे अली नवाज़ गंगवाणी मल्ला उनखे पकड़े वरितो आहे। हिन वक़्तु पुलिस हुते पहुतल आहे। पुलिस जे हवाले कयो वियो आहे जवाबदार खे। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे, पर हुनजो सौट जेको जवाबदार पंहिंजे सौट गुलज़ार खे बेदर्दी सां छुरनि जा वार करे सीसी दड़ खां धार करे क़त्ल करे छॾियो। उन खां पोइ पंहिंजी घरवारी खे बि मारण जे इरादे सां हमलो कयो, जंहिंखे गलती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो आहे। जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। वाक़े जो कारण अञा ताईं मालूम न थी सघियो आहे। जी महबूब विरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वरी महिरबानी। ॿी ख़बर बुलेटिन में शामिल कंदासीं। मूंखे ॿुधाईंदासीं सुप्रीम